अस्सलाम वालेकुम भाइरो जी। त अॻी वीडियो में असां इसम ऐं ज़मीर सिफ़्त जी डेफिनेशन ऐं सिफ़्त जा 4 क़िस्म पढ़िया आहियूं। अॼु असां सिफ़्त जो 5 क़िस्म पढ़ंदासीं। सिफ़्त ख़ासि छा आहे, सिफ़्त ख़ासि छा आहे ऐं ख़ासि लफ़्ज़ जी माना छा आहे ऐं उन जी वस्फ़ छा आहे, उन जी जेका डेफिनेशन उहा छा आहे। त असां पढ़ंदासीं। ख़ासि लफ़्ज़ जी माना आहे मुक़ररु या तय कयल। ख़ासि लफ़्ज़ जी माना आहे मुक़ररु या तय कयल, यानी कंहिं बि शइ जी ख़ूबी या गुण अवगुण तय या मुक़ररु कयल हुजे उनखे असां सिफ़्त ख़ासि चवंदासीं। हाणे वस्फ़ आहे, हिन क़िस्म जा सिफ़्त हमेशह इसम ख़ासि मां ठहंदा आहिनि, पोइ अहिड़नि सिफ़्तनि खे सिफ़्त ख़ासि चइबो आहे। हिन क़िस्म जा सिफ़्त हमेशह इसम ख़ासि मां ठहंदा आहिनि, पोइ अहिड़नि सिफ़्तनि खे सिफ़्त ख़ासि चइबो आहे। यानी चए थो त जेके सिफ़्त आहिनि इहे हमेशह इसम ख़ासि मां ठहंदा आहिनि, पोइ उन मंझां जेके सो उनखे असां जेके ठहंदा आहिनि उनखे असां सिफ़्त ख़ासि चवंदा आहियूं। हाणे सिफ़्त ख़ासि खे वधीक सिखण लाइ असां मिसाल पढ़ंदासीं। इसम ख़ासि, सिफ़्त ख़ासि, जर्मनी, ईशा, ईरान। हाणे इहे जेके आहिनि इसम ख़ासि नाउन आहिनि, यानी पर्टिकुलर कहिड़े ख़ासि मुल्कनि जा नाला आहिनि, पर सिफ़्त ख़ासि जर्मन, ईशाई, ईरानी, ईरान, ईरानी। ईरानी में उनजी हिकिड़ी ख़ूबी आहे, उहो किथे जो आहे, ईरानी उनखे जेका मेंशन पियो करे इहो सिफ़्त ख़ासि थी आहे। उनखां पोइ आहे इसम ख़ासि कहिड़ा आहिनि, शाम, बर्मा, पाकिस्तान। इहे इसम ख़ासि आहिनि, मुल्कनि जा नाला आहिनि, पर सिफ़्तनि जी कहिड़ी थींदी, सिफ़्त ख़ासि थींदो शामी, बर्मी, पाकिस्तानी। त इहे जेके असां वटि शो ऑफ करे थो उनजी जेका ख़ूबी खे त हीउ किथे जो आहे, हूअं त मुल्क जो नालो पियो ॿुधाए पर उन ॿुधाए पियो त किथे जो आहे। त हाणे असां पढ़ंदासीं मिसाल ऐं जुमिला। ईरानी तेल किथे मिले थो, कहिड़ो, ईरानी तेल किथे मिले थो, यानी ईरानी तेल जी हिकिड़ी ईरानी तेल जी ख़ूबी आहे, यानी ईरानी जेका छा आहे इहो सिफ़्त ख़ासि आहे। असां पाकिस्तानी आहियूं, असां पाकिस्तानी आहियूं, त इहा पाकिस्तानी छा आहे, इहो सिफ़्त ख़ासि आहे। उनखां पोइ चो जुमिलो आहे चीनी वॾा होशियारु आहिनि, चीनी वॾा होशियारु आहिनि। हाणे चीनी, चीनी छा आहे, इहो सिफ़्त ख़ासि आहे। त असां सिफ़्त ख़ासि खे जेका सो मिसालनि सां पढ़ियासीं, उनजी वस्फ़ पढ़ियासीं सिफ़्त ख़ासि जी, उनजा मिसाल पढ़ियासीं, उनखे जुमिलनि में कमु आंदोसीं, उनजी लफ़्ज़ जी माना पढ़ियासीं, उनजी जेका डेफिनेशन पढ़ियासीं। त हाणे जेके इहे मश्क़ तव्हांखे ॾियूं था, तव्हां कमेंट्स में मश्क़ हल करे कमेंट्स में ॿुधाइजो तव्हांखे बर्मी शयूं पसंदि आहिनि। ईशाई माण्हू केॾांहुं विया, ईशाई माण्हू केॾांहुं विया। जापानी शयूं बहितर आहिनि, जापानी शयूं बहितर आहिनि। त अॼु जे हिन वीडियो में असां सिफ़्त ख़ासि जे बारे में पढ़िया सम्झासीं, ऐं नेक्स्ट वीडियो में असां ईअं ई जेको सो सिफ़्त जे ॿियनि क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं, उनखे सम्झंदासीं, सिखंदासीं। त उमेदु त अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे घणी कुझु नॉलेज मिली हूंदी, ऐं नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।